अॼु खां खट्टो मीठो सिंधी कॉमेडी त स्वागत आहे द वेरी ब्रिलियंट सुनील होटवानी एंड द वेरी रॉकिंग अरे बाप रे छा था कयो तव्हां छा था कयो मां त बजा थी हे आ लोटवाल सॼो ॾींहुं हिन सोफ़ा ते मों रुलंदो आहे हे कंहिंजा कम आहिनि मुंहिंजे घोट जा वन एंड ओनली सुनील होतवानी कम न ईंदे पैसो पाई माई कर भलाई कर भलाई कर भलाई केरु आयो बाबा हेॾा दरवेश मुंहिंजे घर ते आया आहियो अॼु तुंहिंजे घर हिकु युग पुरुष आयो अथई युग पुरुष हा हे जेको रस्तो ठहंदो आहे डांबर न विझंदा आहिनि उहो डांबर अथव मुंहिंजो भाग उनखे जेॾी महिल खोटे कढंदो त सिर्फ़ु पथर मिलंदव ॿियो कुझु बि न मिलंदो आहे अहिड़ो अथव मुंहिंजो भाग तव्हां छा मुंहिंजो भाग बणाईंदव बाबा ॾाढी दुखी थी लॻे माई हा उहो त आहियां बाबा जीअं न कचिरो दॿो वञ किचिरो विझंदो त कीअं फुंडिजी वेंदो आहे तीअं तुंहिंजो बूथ फुंडिजी वियो अथई तूं ॼाई 85 में आई पर सभिनी खे ॿुधाईंदी 90 आई अलाए बाबा त पोलियूं तो खोले अच्छा ठीक है तव्हां सभु सही था ॿुधायो बाबा हाणे इहो ॿुधायो मां तव्हांजी सेवा कीअं कयां मां जेकर छा खणी अचां तव्हांखे सीताफल खारायां या अंब खारायां या कहिड़ो फल खारायां बाबा मां तव्हांखे अरे माई तोखे मूंखे ॾिसी करे लॻे थो मां इहे फल खाईंदो हूंदुमि इहे फल खाईंदो हुजां त मां सिमरन आहूजा वांगुरु पेट एंड फाइन न हुजां ॿुधायो न बाबा मां तव्हांजी छा शेवा कयां हिकिड़ो कमु कर उहो जेको सुबुह सिङर जी मिठाई ठाही आहे न उहा खणी अच तव्हांखे की ख़बर मां सिङर जी मिठाई ठाही आहे पुट तोखे ॿुधायो मां असां अंतर्यामी आहियूं अंतर्यामी अंतर गटका भाव ॾाढी मस्तु मुंहिंजे घोट खे बि वणंदी अथव मुंहिंजे घोट खे बि वणंदी अथव पर मां ॾींदी कोन आयांसि हुनखे ॾाढी वॾी ग़लती कंदी आहे पुट असां हिमालय ते तपस्याऊं कयूं आहिनि हेॾा साल तपस्या करे करे असां तपस्वी आहियूं तपस्वी थी विया आहियूं त तपस्या करण वारे बाबाउनि जे अॻियां त अप्सराऊं नचंदियूं आहिनि बाबा अॼु मां तव्हांखे पंहिंजो नृत्य थी ॾेखारियां पई अॼु मां तव्हांखे हीअ माई पाण खे अप्सरा थी सम्झे पई जी बाबा प्लेटफॉर्म रस्ते ते हिकु राजा माण्हू आयो दॿो मूंखे ॾिनई उनखां पोइ अंतर ध्यानु थी वियो राजा माण्हू मुंहिंजो घोट ऐं राजा माण्हू कोन हुयो बाबा मुंहिंजो चरियो घोट हुयो सोनू चरियो तुंहिंजो पीउ हा